अॼु असांजो कोन्हे तव्हांजे माने कॉमन वोकेबलरी जेका स्कूल जे अंदरि जेके शयूं असांजो इस्तेमालु थियनि थियूं स्टूडेंट जे लाइ टीचर्स जे लाइ उन्हनि शयुनि जे बारे में ठाहींदासीं वीडियो। अचो ॾिसो, सभ खां पहिरियों असांजो हूंदो आहे स्कूल, यानी स्कूल चइबो छा खे आहे। कोई सवाल करे तव्हां खां त स्कूल चइबो आहे जेको तव्हां ॿार स्कूल मोकिलियो था, ॿार खां पुछे बाबा तव्हां वञो था कारे था वञो, स्कूल था वञो, स्कूल आहे छा? असां हिनखे चवंदासीं लर्निंग एरिया। लर्निंग एरिया यानी सिखण जी जगह। बाबा वरी सवाल थींदो त सिखण जी जगह माण्हू घर मां बि सिखी सघे थो, रस्ते मां बि सिखी सघे थो, पर इन जी जेकॾहिं ॿी डेफिनेशन असां चऊं, अ प्लेस वेयर वी गो टू लर्न बुक्स एंड एथिक्स, यानी या असां चऊं मॉरल, यानी उहा जगह जिते असीं इल्म सां गॾु इख़लाक़ बि सिखूं। स्कूल में इख़लाक़ बि सेखारियो वेंदो आहे ऐं इल्म बि सेखारियो वेंदो आहे। या सिंपल स्कूल जे लाइ चऊं त उहा जगह जिते असीं इल्म हासिलु कयूं, या उहा जगह जिते असीं इल्म सां गॾु असां इख़लाक़ बि सिखूं ऐं गवर्नमेंट असांजे लाइ, यानी असांजी गवर्नमेंट जेका असांजे लाइ किताब रखिया आहिनि उन्हनि जॻहियुनि ते उहे किताब पढ़ी करे उन कैटेगरी खे सिखूं। अचो त स्कूल में पहिरें नंबर ते स्कूल थो अचे। स्कूल में पहिरियों असां था कयूं बिल्डिंग खे, यानी बिल्डिंग त खोड़ सारी हूंदियूं आहिनि, यानी बिल्डिंग को वठिबो आहे इमारत खे। इमारत में पहिरीं शइ अची थी वञे क्लासरूम, यानी क्लास जो कमरो, क्लास, ठीकु आहे, क्लास या कमरो, यानी जंहिंमें ॿार वेही करे पढ़ंदा आहिनि। क्लास जे कमरे खां बाद में वॉशरूम अचनि था, यानी वॉशरूम चइबो छा खे आहे? वॉशरूम हुनखे चइबो आहे जिते वञी माण्हू पेशाब करे अचे, या फॉर एग्ज़ाम्पल जे तौर ते वॉशरूम खे यूज़ करे वञी करे। ऐं उनखां बाद में क्लासरूम बिल्डिंग में अचनि था, क्लासरूम अचे थो, वॉशरूम अचे थो, तव्हांजी लाइब्रेरी अचे थी। हाणे सवाल थिए थो पैदा थिए लाइब्रेरी आहे छा? यानी हीअ उहा जॻह हूंदी आहे जिते असांजा बुक्स पिया हूंदा आहिनि, वेही करे असां स्टडी कंदा आहियूं। उनखां बाद में आहे साइंस लैब। साइंस लैब छा हूंदी आहे? साइंस लैब, हाणे साइंस लैब उहा हूंदी आहे जिते असीं फिज़िक्स, केमिस्ट्री ऐं बायोलॉजी जा तजुर्बा कंदा आहियूं, या उहा जॻह जिते असीं यानी साइंस में असांजी इंग्लिश बि मैथ बि अची थी वञे, छो त हुन में मैथ में असांजा जेके प्रोजेक्ट हूंदा आहिनि उहे कंदा, यानी प्रोजेक्ट या साइंटिफिक जेके बि साइंस सां रिलेटेड जेके शयूं हूंदियूं आहिनि, सामान हूंदा आहिनि, उहे त असांजा मौजूदु हूंदा आहिनि ऐं उन जे ज़रिए असीं तजुर्बा कंदा आहियूं, तजुर्बे वारी जॻह। उनखां बाद में एवी रूम। हाणे एवी रूम छा हूंदो आहे? एवी रूम, अचो त हिनखे सम्झो। एवी मीन्स ऑडियो विजुअल रूम। हाणे ऑडियो विजुअल रूम इहो हूंदो आहे जंहिं जॻह ते असां फॉर एग्ज़ाम्पल जे तौर ते क्लासिस यानी साउंड में जेकॾहिं क्लास हलायूं था, उहो ऑडियो हूंदो आहे। विजुअल यानी तस्वीर सां गॾु, वीडियो सां गॾु जेको क्लास हलाईंदा आहियूं। उनखां बाद में एवी रूम खां बाद हूंदो आहे कंप्यूटर लैब। कंप्यूटर लैब छा हूंदो आहे? जिते असांजा कंप्यूटर हूंदा आहिनि, कंप्यूटर जे ज़रिए असां ॿारनि खे तालीम यानी सिख्या ॾींदा आहियूं। उनखां बाद में कंप्यूटर असांजो छा थियो? बिल्डिंग, इमारत, क्लासरूम, क्लास जो कमरो, वॉशरूम, यानी उनखां बाद में लाइब्रेरी, या असां हिनखे कुतुब खानो बि चवंदा आहियूं। कुतुब खानो, यानी कुतुब खानो छा हूंदो आहे? जिते किताब हूंदा आहिनि, असांजा किताब जिते असां स्टडी लाइ। साइंस लैब जिते तजुर्बा कया वेंदा आहिनि। ऑडियो विजुअल रूम, यानी जिते असां साउंड में बि ऐं वीडियो में बि क्लास हलाईंदा आहियूं। कंप्यूटर लैब हूंदो आहे। कंप्यूटर लैब खां बाद में तव्हां वटि हूंदो आहे प्लेग्राउंड, यानी प्लेग्राउंड छा हूंदो आहे? खेॾण जो मैदान। खेॾण जो छा हूंदो आहे? मैदान हूंदो आहे। प्लेग्राउंड खे छा कबो आहे? खेॾण जो मैदान। असां वरी स्कूलनि जे अंदरि असां पार्क बि रखंदा आहियूं। हाणे पार्क यानी हाणे ॾिसो त पार्क ऐं गार्डन में फ़र्क़ु छा हूंदो आहे? ॿ लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो आहे असां वटि पार्क PARK पार्क, ॿियो आहे गार्डन। हाणे पार्क ऐं गार्डन में फ़र्क़ु इहो हूंदो आहे, पार्क यानी सावक ऐं वण हूंदा आहिनि, वेहण जी जॻह भी हूंदी आहे ऐं असांजो यानी वॉक करण जी जॻह हूंदी आहे, यानी घुमण जी बि ट्रैक हूंदो आहे, वेही बि सघे थो माण्हू। ऐं गार्डन छा हूंदो आहे? यानी असांजा मेवनि जा वण हूंदा आहिनि। छा जा वण हूंदा आहिनि?
मेवनि जा वण हूंदा आहिनि। हाणे पार्क में असां वॉक बि करे सघूं था, पार्क में असां वेही बि सघूं था ऐं पार्क में असांजा फ्रूट जा वण बि मुख़्तसिर हुते हुते हूंदा, पर गार्डन में जेको आहिनि असांजा कंटिन्यूअसली वण लॻल हूंदा आहिनि। उनखां बाद में पार्क खां बाद में हूंदी आहे ऑफिस। हाणे तव्हां वटि प्रिंसिपल या हेडमास्टर, प्रिंसिपल या हेडमास्टर ऑफिस, प्रिंसिपल या हेडमास्टर ऐं हेड मिस्ट्रेस। अचो त हिननि खे थोरो सम्झूं। हाणे प्रिंसिपल यानी असांजा जेके प्राइवेटाइज़ेशन जा स्कूल जेके हूंदा आहिनि उहे मिडिल ताईं हूंदा आहिनि, मैट्रिक ताईं हूंदा आहिनि, उन्हनि में हूंदो आहे। ऐं प्रिंसिपल जेको हूंदो आहे उहो गवर्नमेंट साइड जे असांजो हायर सेकेंडरी स्कूल में हूंदो आहे। ऐं हेड मास्टर यानी मर्द जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, जेको स्कूल जो वॾो हूंदो आहे। हेड मिस्ट्रेस यानी औरत हूंदी आहे जेका हेड मास्टर, उन जे लाइ चवंदा आहियूं। हाणे प्रिंसिपल ऑफिस, हेड मिस्ट्रेस ऑफिस ऐं क्लर्क ऑफिस यानी जिते क्लार्क वेही करे स्कूल जो कमु कंदा आहिनि, क्लार्क। हाणे क्लार्क कोई पुछे तव्हां छा हूंदो आहे, क्लार्क छा हूंदो आहे? क्लार्क उहो हूंदो आहे जेको ऑफिस में वेही करे ॿारनि जा फीस जो रिकॉर्ड बि उन वटि हूंदो आहे, ॿारनि जो बोर्ड ऑफिस जो रिकॉर्ड बि हूंदो आहे, सर्टिफिकेट वग़ैरह बि उन वटि ई हूंदा आहिनि। हाणे हे हुयूं बिल्डिंग ते मुश्तमिल कुझु शयूं। सुभाणे असां स्कूल जे अंदरि असां क्लासरूम जे अंदरि जेके शयूं यूज़ थींदियूं आहिनि, क्लासरूम जे अंदरि जेके शयूं असां यूज़ था कयूं पढ़ाईअ लिखाईअ में, उहे शयूं असां कॉमन वोकेबलरी में यूज़ कंदासीं। इंशाअल्लाह ताला तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो, हिन खे लाइक बि कंदा, कमेंट्स बि कंदा ऐं शेयर बि कंदा।